शहदादकोट में ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मनता लाइ 8 ॾींहं बि ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे आफ़ीसी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहदादकोट में ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मनता लाइ 8 ॾींहं बि ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे तालका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में पीरबख्श विरोही, अब्दुर्रज़ाक सांडराणो, मोहम्मद अली वधो, ज़ोएब शेख, मुज़फ़र विरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते घणनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो काफ़ी वक़्त खां एहतजाज हलंदड़ आहे, पर सिंध हुकूमत असांजे जाइज़ मुतालबनि खे संजीदा नथी वठे। हिननि चयो त कोरोना वायरस सां जंग में विढ़ंदे डॉक्टर्स, नर्सिस समेत पैरामेडिकल स्टाफ फ्रंट लाइन ते आहे, पर तंहिं बावजूद बि हुकूमत रेवेन्यू जे मुलाज़िमनि खे हेल्थ रिस्क अनाउंस ॾिनो आहे, पर मेडिकल सां वाबस्ता कंहिंखे बि अलाउंस न आहे ॾिनो। हिननि मुतालबो कंदे चयो त असांखे हेल्थ रिस्क अनाउंस, प्रोफेशनल अनाउंस, टाइम स्केल समेत ॿिया जाइज़ मुतालबा मंज़ूर करे पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। हिननि वधीक चयो त जेकॾहिं मुतालबा मंज़ूर न कया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ॿिए पासे अस्पताल में मुकम्मल तालाबंदी सबबि सिंध ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल मरीज़नि खे सख़्त तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पियो ऐं मरीज़ बग़ैर इलाज जे वापसि हलिया विया।